बैरू असां शादी करण तो चाहिन। हाँ मज़े ॿीहर और थी क्यों तो चुमाव असल मुझे दिल जी गाल ता वटरे कढी त पोइ मुंहिंजा 3 शर्त ते। सुल्ताना दादा न्यापो कयो चए थी सदोरी मिली वई आहे ऐं इहो बि चई त सुल्तान खे वठी अचे। सदोरी मां मोटी त आयो आहियां, बस रुगो चंड खे उभरण ॾे। अञा सांझी थी आहे, कुछ पल आहिनि अञा, सिज अञा ॻाढ़ो आहे। एतिरे अरसे खां पोइ मिलियो आहीं साजन, साजन थी मां तुंहिंजे लाइ बीठी आहियां। हाणे या मिल्कियत तुंहिंजी न आहे, या सॼी मिल्कियत हाणे वॾेरनि हवाले करे। हाणे तुंहिंजो को बि हुकुम न हलंदो, तुंहिंजी का वॾेरा बि न हलंदी। तव्हां मुंहिंजो साथ ॾींदो, सभु मूं सां गॾु हूंदो। ज़बरदस्त ज़बरदस्त। घणो ई तोखे सम्झायमि त मिल्कियत मुंहिंजे हवाले कर, तो मुंहिंजी ॻाल्हि न मञी। हाणे त सभु ॻोठ तुंहिंजे ख़िलाफ़ थी विया आहिनि। तोखे धिक्का ॾेई बंगले मां कोन कढंदासीं, रही पई हुज मानीअ में महांगी न आहे। तुंहिंजा सभु रवैया मूंखे यादि आहिनि महबूब, जेका जेका तो मूंसां ज़्यादती कई आहे मां विसारी न आहे। सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।